की गौ सुभान हो जिंदा है गो जिंदा है गो भाई शामन कुरैशी दा कूड़ा केस भाई शामन कुरैशी दा कूड़ा केस भाई शामन कुरैशी के भाई शामन कुरैशी के नाज़रीन सुई गैस मां सजाई न्यूज़ जे नुमाइंदे फैसल आराइन जी रिपोर्ट असां शेयर कंदा हलूं त सुई गैस शहर में गौसिया जमायत मेयर विसर सुई गैस पारां शाह मोहम्मद कुरैशी जी आज़ादी लाइ चौक सुई गैस खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैली में साईं शाह मोहम्मद कुरैशी जा मुरीद अक़ीदतमंदन ऐं चाहींदड़नि वॾे अंग में शिरकत कई। रैली में शरीक अॻुवाणनि भांडारे गुलाम अब्बास विसर, एडवोकेट गुलाम मेहदी विसर, वकार हुसैन विसर, मंठार विसर, जलाल विसर ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां अॼु शाह मोहम्मद कुरैशीअ ते साइफ़र जा कूड़ा केस दाख़िल थियण ऐं केतिरनि ॾींहंनि खां जेल में रखण ख़िलाफ़ पुरअमन एहतजाज कयो आहे। साईं शाह मोहम्मद कुरैशी पाकिस्तान जो परॾेही वज़ीर रही चुको आहे। साईं खे क़ैद में रखणु इंतिहाई अफ़सोसनाक अमल आहे जंहिंसां पूरे पाकिस्तान समेत असां तालका ठरी मिरो आहे। मेयर विसर सुई गैस जे गौसिया जमायत जी बि दिलि आज़ारी थी आहे। असां हुकूमत खां मुतालबो था कयूं त साईं शाह मोहम्मद कुरैशी बेगुनाह आहे। उन मथां अलॻि सभु केस बेबुनियाद ऐं कूड़ा आहिनि। उहे फिलफोर ख़तमु करे असांजे मुर्शिद खे आज़ादु कयो वञे।